नौशरो फिरोज़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमर जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां ॻोठ मोहम्मद इब्राहिम कोराई में कोराई बिरादरी के मर्द औरतुनि मासूम ॿारनि समेत पाक किताब खणी इंसाफ़ की घुर कई। मोरो भरिसां ॻोठ मोहम्मद इब्राहिम कोराई के रहवासिन रफ़ीक कोराई, आदिल कोराई, आरिफ कोराई, मस्मात सफ़ूरा ऐं मस्मात वज़ीरा कलाम पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त ॻोठ के बाअसर वडेरनि पारां गुज़िरियल 2 सालनि खां वठी असां मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए रहिया आहिनि। जॾहिं बि असांजी ज़मीन जो फसल पची तैयार थिए थो, पुलिस की मदद सां असां मथां कूड़ा केस दाख़िल करे असांजे नौजवाननि खे खंभे गुम करे लखें रुपयनि की घुर कई वञे थी। हाणे भी अड़े किस्म जो ड्रामो रचाए असांजे नौजवान मुर्तज़ा कोराई के घर में खंभे गुम करे लखें रुपया घुर कई वही है। न ॾियण ते मुर्तज़ा कोराई समेत वधीक 3 शागिर्दनि मथां दहशतगर्दी जा कलम लगाए कूड़ा केस दाख़िल किया विया आहिनि। जॾहिं त ॻोठ अंदर मौजूद एक क़दीमी बिल्डिंग जंहिंजो केस 1992 में दाख़िल हुजण बावजूद उनजो जवाज़ ॼाणाए हर साल असां मथां पुलिस अटाला साण करे परेशान कियो वञे थो। मुतासिर माण्हू घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त मामले की अणधुरी जांच कराए नोटिस वठी इंसाफ़ फराहम कियो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। रात तुसां को असां ई फलाण करे सु टीर करे सु असां रमज़ान महीने च रोज़े नन से जो असां कणा वेस करे जुल्म किता है हरू भरू असां दे असां नंगा हाथ गते न सडे कपड़े फाड़े न ई सफी कोराई इमरान आई यो एडुकेट है के मा एडुकेट में ते केरे फार कोन करे से ए कुरान दे मुताबिक असां कण इंसाफ असां जो मतलब सोन वगैरह सब खणी असांजे मथां अवेस तशद्दुद औजार की पहिरियां पुलिस अची हुन खां बाद गाॾियूं भरे असांजे मथां पुलिस खणी चए थो असां तव्हांजो औरत खणंदासीं त एॾा मतलब असांखे धमकियूं ॾियनि था। ऊपर न असांखे गाॾियूं गंद ॾेई असांजा उज़बा बनी छॾिया अथनि, असांजे गुज़री खां जा धिका ॾेई असांजा साह बनी छॾिया अथनि। सोन वग़ैरह कोराई बिरादरी आहे, मां उन्हनि खां फ़ैसिलो जो उनखे मूं चरायो, भाऊ फ़ैसिलो कर फ़ैसिलो कर फ़ैसिलो। उन खां बावजूद असांखे ATC हणाए करे चए मां एडुकेट आहे, इहा क़ुरान शरीफ़ ते बि ॻाल्हि आहे, जेको कुझु भाई चए एडुकेट आहे, मूं ते केरु FIR नथो कराए सघे। ठीकु आहे, तव्हां गवर्नमेंट जा माण्हू आहियो पर पोइ बि एतिरो ज़ुल्म न थींदो आहे। असां